शुक्रगुजार आहियूं प्रेस क्लब मलीर मुराद मेमन रंजा जे असांखे एॾो मान मर्तबो ॾिनो ऐं असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। साईं असांजो मक़सदु इहो त सिंधी टोपी अजर के ॾींहुं ही असांजे लाइ हिकिड़ो ख़ुशी जो ॾींहुं, हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे। असीं हिनखे ईद ॾींहं खां घटि न सम्झंदा आहियूं। असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे त असीं सिंधी आहियूं, हुन सिंध धरती जा मालिक आहियूं ऐं असां पंहिंजी सिंधी कल्चर डे खे वॾी ख़ुशी ऐं वॾे बहितरीन तरीक़े सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं आउं सम्झां थो त असांजे जेका आहे सोशल वर्कर आहिनि, जेका साफ़ी आहिनि, इन सां गुज़ारिश आहे त जेको सिंधू दरिया आहे, जंहिंजे कैनाल जे जेके हलनि पिया मसइला मसाइल, उन ते बि ॻाल्हायो वञे। जेको सिंधू दरिया जेको असांजे जेके सिंध धरती जो हिकिड़ो हिसो आहे, उनखे मतिलबु हिकिड़ो कटण ते हिकिड़ो मतिलबु असां सिंधियुनि खे पोइ ते करण जी मतिलबु कोशिशि कई पई वञे। त आउं इहो सम्झां थो त असां सिंधियुनि जे लाइ इहो हिकिड़ो वॾो मतिलबु हिकिड़ो चैलेंजिस आहे, जंहिंखे आउं गुज़ारिश कंदुसि आला हुक्मरान खां, CM साहिब खां, त जेको सिंधू दरिया आहे उन ते बि नज़र कई वञे ऐं इहो सिंधू दरिया जे कैनाल कढणु हिकिड़ो मुनासिबु नथो लॻे। आउं शुक्रगुज़ार आहियां ऐं असांखे वरी ख़ुशी थींदी आहे त असां अहिड़े प्रोग्राम में शामिलु थियूं था ऐं असां डिसेबल माज़ूर हिन पाकिस्तान खिते जा हिसा आहियूं। असांखे वरी ख़ुशी थिए थी जो अव्हां असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। वॾी महिरबानी, शुक्रिया।